कराची मली रिपोर्ट नजीब अहमद खास के लिए कराची सचल कोट में पीपी अगवान मोहम्मद हनीफ सुमरो पारा बीबी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी जो 36 सालगिरह जो शानदार तकरीब कोटाई संदस जन्म ॾींहं जो केक कटियो वियो। सालगिरह तकरीब में पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला ओभर जे सदर इकबाल खान सीनियर नायब सरवर खान गाजी जनरल सेक्रेटरी रियाज बलोच PS 98 MPA जो टिकट होल्डर पीपी सीनियर अगवान हाकिम अली जिसकानी UC ट्रे सचल गोट जो चेयरमैन पीपी सीनियर अगवान ताज मोहम्मद वसरान लेडीज़ विंग अगवान नुसरत डेपर शबाना अब्बासी महबूब अब्बासी खालिद हुसैन चन्ना रमज़ान रिंद फरहान सुमरो ज़मीर सुमरो अजान सुमरो जनरल काउंसलर सरवर भुट्टो हुसैन बख्श नारेजो समेत वरी अंग में पीपी वर्कर कारकुनन शिरकत कई। उन मौके ते तकरीब के खिताब कंदे ज़िला सदर इकबाल साने बेन चयो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी एक नज़रिए सोच फ़िक्र ऐं अमली जिदोजहद जो नालो आहे। बिलावल भुट्टे जी क़यादत में पार्टी वधीक मज़बूत ऐं मुनज़िम थी रही है। हिननि चयो त पीपी जमहूरियत लाइ लाज़वाल क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। बिलावल भुट्टो जरदारी जो मौक़िफ़ हमेशह वाज़ी ऐं चिटो रहियो आहे। रपाक पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी के सदाईं ख़ुश आबाद रखियो ऐं वॾी ॼमार अता फ़रमा। हिननि वधीक चयो त इंशाअल्लाह असीं भी बिलावल भुट्टो जरदारी जे नक्शे कदम ते हलंदे अवाम जूं ख़िदमत कंदा रहंदासीं इंशाअल्लाह। ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो जरदारी आहे। आख़िर में पीपी सीनियर अगवान मोहम्मद हनीफ सुमरो जो ज़िले अगवाननि थोरा मञिया सालगिरह तकरीब कोटाइण ते